अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन नबिय्यिना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि अजमईन अम्मा बअद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम खुद मिन अमवालिहिम सदक़तन तुतahहिरुहुम व तुज़क्कीहिम बिहा। अॼु जे दर्स में ज़कात के ताल्लुक़ से अमुक ॻाल्हियूं आंखे साम्हूं बयान थियूं। ज़कात जेको आहे इहा इस्लाम जा जेको 5 रुकन आहिनि उन 5 रुकन में जा 3 नंबर जो रुकन आहे। बुनियल इस्लाम अला खमसिन, इस्लाम की बुनियाद 5 वस्तु मथे आहे। तंहिंमां पहली वस्तु ला इलाहा इल्लल्लाह, 2 नंबर मथे नमाज क़ाइम करणी ऐं 3 नंबर मथे ज़कात ॾियणी। ज़कात जो माना ने मतलब तो थिए थो। ज़कात जा 2 मतलब आहिनि। हिकिड़ो मतलब त ई आहे जे पाक ने साफ़ थियणो, जेको इंसान पंहिंजे माल मां, मिल्कत मां, खेतीअ मां, वाड़ीअ मां, पैसे मां ज़कात ॾेई ॾिए थो त उनजो पैसो, उनजो माल ई मड़े पाक थी वञे थो। अने इंसान पिंड पण गुनाह खां पाक थी वञे थो। ने ॿियो माना आहे ज़कात जो वधारो, इज़ाफ़ो थिए। जेको पण इंसान ज़कात अदा करे तो अल्लाह ताला उनजे माल में, मिल्कत में बरकत ॾे थो। ज़कात न ॾियणी ई वॾो गुनाह आहे, कबीरो गुनाह आहे। अल्लाह रब्बुल आलमीन ईमान वारनि जी सिफ़त बयान कयईं जे हू माण्हू आहिनि वल्लज़ीन हुम लिज़्ज़काति फ़ाइलून, ज़कात खे अदा करे वारा माण्हू मोमिन मुस्लमान आहिनि। ज़कात जेको रही इहा कॾहिं लागू थिए, केतिरी लागू थिए, कंहिंखे ॾिवाजे, तंहिंजे बारे में इंशाअल्लाह कल सवार जे दर्स में पाण सुणंदासीं। पर अॼु पाण ई सम्झूं जे ज़कात जेको रही केतिरी ज़रूरी आहे। ज़कात जेको रही एतिरी ज़रूरी आहे जे ज़कात असल कैफ़ियत में, जीअं असल में ज़कात ॾिवाजे, उअं जेकॾहिं मुसलमान ज़कात अदा कई त मुस्लिम मुआशरे में, समाज में, ॻोठ में को पण ग़रीब माण्हू बाक़ी न बचे। पैसो त मिणी के मिठो आहे। हिकिड़ो इंसान पंहिंजी महिनत से कमाए थो, पघर वाहे थो, ने पुठियां उन इंसान खे पैसो मिले थो। उन पैसे में जा ॿिए खे ॾियणो आसान न आहे, मुश्किल आहे। पर हिकिड़ो इंसान जॾहिं क़ुर्बानी ॾिए थो न, तॾहिं समाज में, माहौल में जेको आहे से ग़रीबी ख़तमु थी वञे थी। ऐं ॿियो फ़ाइदो ई थिए थो जे हिक ॿिए में मोहबत पैदा थिए थी। कई माण्हुनि खे पाण ॾिसूं था जे करोड़पतीअ माण्हू आहिनि, करोड़पतीअ, पर उन जो सॻो भाउ जेको आहे उहो मजूरी करे थो। सॻो भाउ हिकदमि ग़रीब में मिसकीन हालत में आहे। उनजे ॿ-4 ॿार वटि खाधे लाइ करे, पहिरे लाइ करे कीअं न आहे। तंहिंजो सॻो भाउ करोड़पती आहे। करोड़पती माण्हू जेकॾहिं 12 महीने में ख़ाली ज़कात पंहिंजे मुस्लमान भाउ खे ॾेई ॾे न त 1 करोड़ में 2.5 लख ज़कात थिए। 2.5 लख जेकॾहिं हिकिड़े भाउ खे ॾेई ॾे त 12 महीने जो उनजे 12 बच्चे जो खाधे जो ॿियनि वस्तुनि जो बंदोबस्तु थी वेंदो। लख पुठियां 2500 रुपये ज़कात ॾियणी आहे। लखपति माण्हू घणा आहिनि? लखपति त लख त अॼु मामूली वस्तु बनी वई आहे, माण्हू कमाई पिया लखों रुपया। लख पुठियां 2500 रुपया ॾियणा। 2 लख जेकॾहिं कंहिं इंसान वटि 25,000 रुपया ॾियणा। अहिड़ा जेकॾहिं ॻोठ में 10, 15, 20 माण्हू आहिनि ते ज़कात मड़े ॾिए त 4, 5, 6 लख रुपया ज़कात निकिरी सघे थी, वधारे निकिरी सघे थी, पर आसानी से एतिरी ज़कात निकिरी सघे थी। पण ज़कात में पाण पूरो कयो आहे जे गमे एतिरा पैसा हुए कोई हिसाब किताब न आहे। केतिरो माल आहे, केतिरो पैसो आहे, केतिरा दागीना आहिनि, केतिरो सोन आहे, केतिरो चांदी आहे, केतिरी खेती ठही आहे, कोई हिसाब किताब न। 12 महीने रमज़ान जो महीनो अचे त 4-5 हज़ार रुपया, 2 हज़ार रुपया ज़कात मुंहिंजी लिखी छॾियो। ही भई तूं को ख़ैरात नथो कई,
जेको को न को मंगण आयो त तो 100 रुपया ॾेई छॾे, त ईअं ज़कात ज़कात ईअं न आहे। ज़कात जो हिकु हिकिड़ो रुपयो, हिकु हिकिड़ो पैसो हिसाब किताब से ॾियणो आहे। अने जेकॾहिं को इंसानु ज़कात नथो ॾिए, ज़कात में कोताही करे थो, पैसा बचाए रखे थो, त उन लाइ करे क़ुरान में हदीस में ख़तरनाक क़िस्म जी सज़ा बयानु करे मां वई। अल्लाह ताला फरमाए वल्लज़ीन यक्नीज़ून अज़्ज़हब वल-फ़िद्दत वला युनफ़िक़ूनहा फ़ी सबीलिल्लाह फ़बश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम। जेको माण्हू सोन चांदी पैसो मड़ बेरो करे रखें था न ज़कात नथा ॾियनि, त उन इंसान खे ख़तरनाक दर्दनाक अने वॾे अज़ाब जी सज़ा सुणायो। अने सज़ा कहिड़ी? यौम युहमा अलैहा फ़ी नारि जहन्नम। ये जेको सोन है, ये चांदी है, दागीना है, पैसो है, मिल्कत है, खेती बाड़ी जेकी बण है, इन मणी के दोज़ख जी बाहि में तपाए में अची वेंदो। दोज़ख जी बाहि में इन सोन चांदीअ खे तपाए में अची वेंदो। कि जब तपी हूंदा न बिल्कुलु, तर जेको इंसान ज़कात कीन ॾींदो हो, उन इंसान जो चेहरो फतुक़वा बिहा जिबाहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम, उन इंसान जी पेशानी, चेहरो, उन जा ई पासा, इन जा पुठा, इन मिणी के डंभ ॾे में अची वेंदा। डंभ ॾींदा न माल खे ॾिठा हूंदा, धागे में अची वेंदा। ईज पैसो, ईज जेको सोन में चांदी क़यामत जो ॾींहुं दोज़ख जी आग में तपाए करे उन इंसान खे धाग अने डंभ ॾिने में अची वेंदा, जेको इंसान ज़कात नथो ॾे। अने ईज माल मिल्कत पैसो क़यामत जो ॾींहुं हिकिड़ो सप बनी करे अची वेंदो। बनी करे सप बनी करे अची वेंदो अने इंसान जे कंध में विटजी वेंदो। अने पोइ इंसान खे मुंहुं मथे धक हणंदो। सप ॾिसे पियो पाण मॼा वञूं था। अने सप जेकॾहिं कंध में विटजी वञे अने धक हणे मुंहुं मथे, न कोर चवंदो अना कंज़ुक अना मालुक, आउं तुंहिंजो खज़ानो आहियां, आउं तुंहिंजो पैसो आहियां जंहिंखे दुनिया में तूं जमा कयो वेठो आहीं। उहो सप बनी करे क़यामत जो ॾींहुं अची वेंदो। जेको माण्हू ज़कात ॾिए था, उन जे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए व इन ताबू व अक़ामुस्सलात व आतवुज़ ज़कात फ़इख़्वानुकुम फ़िद्दीन। जेकॾहिं माण्हू तौबा कई, पाण तौबा कई, तौबा कई, नमाज़ पढ़े अने ज़कात ॾिए त आंजा मुस्लमान भाउ आहिनि। यानी जेको इंसान ज़कात नथो ॾे, उहो मुस्लमान भाउ नथो बनी सघे। इस्लाम में अचेला करे ये शर्त है जे इंसान सच्ची तौबा करे अने पोइ नमाज़ पढ़े न ज़कात ॾे। एतिरे लाइ करे जेको इंसान ज़कात नथा ॾिए, उन से जंग करे जो ऐलान करे में आयो। पूरो करे जो जंग करे जो ऐलान। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरा दुनिया में वफ़ात करे विया, वेंदा रहिया, रणु करे विया, तर कई अहिड़ा कबीला हुआ अरब में, कई अहिड़ा माण्हू हुआ, ख़ानदान कुटुंब कबीला हुआ, जंहिं इस्लाम क़बूल पहिरीं कयो हो अल्लाह जे नबीअ जे दौर में, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात थी, उन इस्लाम छॾे ॾिनो। इस्लाम उन छॾे ॾिनो। पूरो चयो ख़बर है, इस्लाम नबीअ पूरतो हो, नबी ख़तमु, इस्लाम ख़तमु। अमुक माण्हू अहिड़ा हुआ जंहिं इस्लाम खे छॾियो बि न हो, वो मुसलमान हुआ, वो कलमो पढ़ंदा हुआ, नमाज़ पढ़ंदा हुआ, पर उन हिकिड़ी ॻाल्हि जो इनकार कयो जे असीं ज़कात कीन ॾींदासीं। असीं कलमो पढ़ंदासीं, असीं नमाज़ पढ़ंदासीं, असीं मड़ नीतियूं कंदासीं, पर असीं ज़कात कीन ॾींदासीं। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वफ़ात करे विया, तर मुसलमान जा अमीर बनिया, ख़लीफ़ा बनिया। तर अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु ऐलान कयूं, सहाबा किराम खे तैयार कयूं कि जेको माण्हू ज़कात जो इनकार कई था, ज़कात नथा ॾिए, उन जे ख़िलाफ़ पाण जंग करणी, लड़ाई करनी है, उनके मारणो है, छड़नो ना है। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु चवनि था अबू बकर सिद्दीक़ के जे उन माण्हू खे पाण कीअं मारे सघूं, उन जे ख़िलाफ़ पाण जंग कीअं करे सघूं जेको कलमो पण पढ़े था, जेको नमाज़ पण पढ़े था, मड़े अमल कयूं था, ख़ाली ज़कात नथा ॾियूं। जेकॾहिं ज़कात नथा ॾियूं त पाण उनखे ग़ुलाम मारियूं, हथ कढो, पंहिंजा मुसलमान भाउ। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु उन टाणे फरमायो हो जे ई माण्हू जेको ज़कात जो इनकार कयूं था, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में जेको ज़कात में उठ ॾींदा हुआ, ज़कात में जेको उठ ॾींदा हुआ, अने उन उठ बिरी मुहार ॾींदा हुआ, उठ बिरी मुहार ॾींदा हुआ,
अज जेकॾहिं ई उठ ॾेई ॾिए अने मुहार न ॾिए न त पण इन जे ख़िलाफ़ लड़ाई कंदुसि। ज़कात में उठ ॾेई ॾिए खाली मुहार न ॾिए न त पण इन जे ख़िलाफ़ जंग कंदुसि, लड़ाई कंदुसि। कुला त ज़कात जेको आहे इस्लाम जो हिकिड़ो सुतून आहे, इस्लाम जी हिकिड़ी बुनियाद आहे। जेको इंसान ज़कात नथो ॾे उहो इस्लाम जे हिकिड़ी बुनियाद खे, हिकिड़े खंबे खे, हिकिड़े सुतून खे किराए विझे थो। अल्लाह ताला नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुक्म ॾिने, खुद मिन अमवालिहिम सदक़तन तुतहिरुहुम व तुज़क्कीहिम बिहा। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको मुसलमान रहिया इन जे माल में जा, पैसे में जा, खेतीअ मां, वाड़ीअ मां, मिणी वस्तुअ में जा, ऐं ज़कात गिनो, ज़कात गिनो अने इन ज़कात जे ज़रिए इन माण्हूअ खे पाक में साफ़ कयो, कुर कयो, पाक में साफ़ कयो। ज़कात ला करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हूअ खे रखे में पगार मथे रखियो हो जे ऐं वञी करे ज़कात गिनी, उन खे आमिल चवाजे। आमिल वेंदा हुआ, कंहिं वटि सीम में बकरियूं आहिनि, कंहिं वटि ॿियो को माल आहे, कंहिंजी खेती केतिरी ठही आहे, कंहिं वटि केतिरो पैसो आहे, मड़े हिसाब किताब करे अने उन वटि ज़कात जेतिरी थींदी वई ओतिरी ज़कात उन वटि गिनी अचींदा हुआ। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में इहो सिस्टम हो, पुठियां पण सिस्टम हलियो पिए जे अहिड़ा माण्हू मुक़ररु कयल हुआ, अहिड़ा माण्हू रखियल हुआ जेको माण्हू वटां ज़कात गिनंदा हुआ जे भई तो वटि एतिरो माल आहे, तो वटि हेतिरी ज़कात थी तूं ज़कात ॾे, गिनंदा हुआ, बेरी कंदा हुआ अने उहो बैतुल माल में रखंदा हुआ। बैतुल माल जिते मुसलमान जो मड़े पैसो ज़कात जो, सदके जो, ख़ैरात जो, चंदे जो जेकी पण पैसो अचे उहो उन हंध मथे जमा कराजे, पोइ उहा ग़रीब ऐं मिसकीन ऐं मोहताज खे ॾिवाजे। त ज़कात ॾियणु ई पाण मथे फ़र्ज़ु आहे। जॾहिं ज़कात पाण मथे फ़र्ज़ु थी वञे, लाॻू थी वञे, त पाण खे ज़कात ॾियणी पवंदी। ज़कात जो जेकॾहिं पाण इनकार कंदासीं त इस्लाम जे हिकिड़े रुकन जो पाण इनकार कंदासीं। पाण हाणे हीअ सम्झंदासीं इंशाअल्लाह सवारे जे ज़कात जो कोई केतिरी थिए थी, ओरे में थिए थी, कॾहिं थिए थी, न कंहिंखे ॾिवाजे। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे जो अल्लाह ताला पाण खे तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। हमारा अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।